जी नाज़रीन, के अहम ख़बर दे रहे हूँ। वज़ीर आज़म इमरान ख़ान नौशकी में जवाननि सां ख़िताब कयो आहे। संदसि चवण आहे त दहशतगर्दी खे नाकाम बणाइण ते FC के बेटा पेश कयां थो। मुल्क में दहशतगर्दनि जा इरादा नाकाम बणाईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क में दहशतगर्दनि जा इरादा नाकाम बणाईंदासीं। समूरी क़ौम पाक फ़ौज जे जवाननि खे सलाम पेश करे थी। नौशकी में वज़ीर आज़म ख़िताब कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान FC ऐं रेंजर्स जी पघारुनि में 15% इज़ाफ़ो कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त दहशतगर्दनि खे नाकाम बणाईंदासीं। मुल्क में दहशतगर्दनि जा इरादा नाकाम बणाईंदासीं।